द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 132। अॼु जा अखर आहिनि शुरूआत या मुंड, हलत वतण या हलत हलण, सिसी लाहिण, पुठिते या पुठियां, पसण या ॾिसण। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। सिंधी ॿोली बचाइण लाइ घरनि में सिंधी भाषा में ॻाल्हाइण जी वरी शुरूआत करण खां सवाइ को ॿियो उपाय बाक़ी न आहे। इंसान जी हलत या ॿियनि सां वर्ताव संदसि तहज़ीबी वरिसे जी सुञाणप लेखी वेंदी आहे। सिसी लाहिण जहिड़ियूं ॻाल्हियूं अॼोके समय क़बूल नथियूं कयूं वञनि। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। आदमशुमारीअ में पुठिते पयल समाज आर्थिक खेत्र में बि पुठियां हुजनि इहो ज़रूरी न थींदो आहे। महबूब जे अचण जी राह ॾिसण लाइ प्री पसण अखर बि कमु अचे थो, सिंधियत सुहिणी रहे।